जी बेदर साईं, तो तमामु मालूमाती बहरहाल ॻाल्हियूं थियूं। तव्हां थोरो इहो ॿुधायो त प्राइमरी एजुकेशन जंहिं माहौल में उन वक़्त जे ज़ाहिर आहे एजुकेशन में हाणे में फ़र्क़ु आहे, त उन दौर में जेके स्पेशली उस्ताद हुया जंहिंजूं कुझु तस्वीरूं मां सम्झां थो बाशिकारपुर ते शेयर बि थियूं, त उहो बैकग्राउंड उन सां गॾु असांजी उहे शख़्सियतूं निकिरी ईंदियूं। उन्हनि ते जेकॾहिं तव्हां थोरो हिकु त पंहिंजी प्राइमरी एजुकेशन ते ऐं उन दौर जे उस्तादनि ते, पोइ वरी हायर ते बि ॻाल्हाए त ॾाढो सुठो। प्राइमरी स्कूल हिकिड़ो त असांजे पाड़े में ई आहे शिकारपुर में, ख़ासि करे ते मीर पदर जे भरिसां ई कासाई महल आहे। उन स्कूल जो नालो हाणे कासाई महल आहे। उनजे पुठियां गंगाबाई जेको स्कूल आहे या ताराबाई जो स्कूल आहे, हाणे त नाला विसरी विया आहिनि। हिते इन्हनि हंधनि जा ठहियल स्कूल आहिनि। उहे ढुंगारी अस्पताल ऐं कासाई महल जे विच में स्कूल आहे प्राइमरी, उते असां पढ़ियासीं। ऐं पहिरें सिंधीअ खां वठी चोथों सिंधीअ ताईं हिते पढ़ियासीं। हिते असांजा जेके टीचर्स हुआ। अच्छा, इहो दौर कहिड़ो साईं? मां सम्झां थो त जेकॾहिं 47 में ॼाए मां त मां 5 सालनि में हुते वियो हुउसि। 4 दर्जा हुया? 4 दर्जा, हा। 10 दर्जनि में पोइ पहिरीं असांजो पहिरें सिंधीअ में असांजो सुमरो हूंदो हो, उस्ताद मास्तर उस्ताद अब्दुल्ला, हिनजे तलवी शाह महल में रहंदो हो। अच्छा। पोइ उन असां सां गॾु वरी उन फस्ट में मूंखे यादि आहे त उहो पढ़ंदो हो परवेज़ उस्तो। अच्छा। ऐं हिनजो पंहिंजे गुरू मोहम्मद उस्ते वारनि जी फैमिली में स्वाब उस्ते वारनि जी कज़िन आहे उहो। पोइ उन जे करे मूंखे यादि आहे जो उहो जेको टीचर हो नबी शाह महल मां ईंदो ऐं साईं जेको परवेज़ सुमरो परवेज़ उस्तो हूंदो उहो बि उतां हुनखे पाण सां वठी ईंदो। त असांखे ॼणो हिकिड़ी अजीब क़िस्म जी जलसी थींदी हुई, यार हीअ शागिर्द हीअ बि आहे, हिनखे ख़ासि स्पेशली वठी थो अचे, स्पेशली वठी थो वञे। बहरहाल उन जे करे मूंखे उस्ताद उहो यादि आहे। माना उन उस्ताद जो इहो क्रेडिट बि आहे उस्ताद जो, हू पंहिंजे पाड़े जे ॿारनि खे ॿिए तालीम जे पासे राग़िब करण लाइ पंहिंजी शफ़क़त सां पंहिंजे साए हेठि वठी ईंदा हुआ। इहा बि मिसाल इन करे ॾिनो। उन महिल त असांखे ॿी हिकु ॻाल्हि सम्झ में पई, हाणे का ॿी ॻाल्हि थी सम्झ में अचे। अहिड़े नमूने असां वरी सेकेंड में ॿिए क्लास में आयासीं, 3 में आयासीं, टे क्लास में साईं शेरली सुम्हो हूंदो हो पठाण। असांजे हिनजे जेको सड़क खां आसीदर ते रस्तो ईंदो आहे, राइट हैंड ते पठाणनि जो घरु हूंदो हो। हिनजे पंहिंजे नाज़िमुद्दीन पठाण वारनि जो घरु हूंदो। हाणे आहे शायदि, हाणे रहनि कोन था इहे। इन्हनि जो साईं शेरली पठाण थोरी मज़ाक बि कंदो, सुहिणो हूंदो, जॻह कद जो हूंदो ऐं पढ़ाईअ में तमामु सुठो हूंदो ऐं सख़्तु बि हो। पोइ वरी उन 3 क्लास में उन सां गॾु पढ़ियासीं। वरी असां 4 में जॾहिं आयासीं त साईं इलाही बख़्श झुलण जेको आहे उहो वरी पंहिंजी ढंग खां थोरो नंढिड़ो आहे। उहो उन जो मिसाल इहो थो ॾियां त साईं मार ॾाढी ॾींदो, एॾी मार ॾींदो जी पेंसिलूं ख़ासि करे त ॿियनि खां वठी सभिनी खे आङुरनि में ईअं विझी आखिड़े वांगुरु भञंदो। अबाब रड़ी कंदा हुआसीं, ॾाढी रड़ी कंदा हुआसीं। पोइ असां वञी चयोसीं, सभिनी चयो असां हिन मास्तर वटि न पढ़ंदासीं, ॾाढो सख़्तु आहे। उन जो मिसाल थो ॿुधायां त असां हाणे 2-3 साल अॻु में नारे में पंहिंजे ॿारनि सां मां वञा पियो सिंधवाद। मुंहिंजो दोस्त आली बख़्श भुटो, उन जा ॿार बि उन टांगे ते असां इंतज़ारु पिया कयासीं झुलण जो महिल। सुबुह जो टाइम हुजे, सवेर जो सिंध ते वञंदा ईंदासीं त ॾिठोसीं त साईं झूलण साहिबु जेको आहे उहो साईं इलाही बख़्श, उहो हथ में ॾहीअ जी नंढड़ी प्लास्टिक थैली में ॾेई हुजे अची पियो। मूं चयो पंहिंजे ॿारनि खे, पुछियो भई क्लास 3 जो टीचर त लहो हेठि सभु पहिरें पई मिलोसि। उहा पहिरें पई हुन सां मिलियासीं, एॾो ख़ुशि थियो, एॾो ख़ुशि थियो। बसि हुन इहो चयो त मां तोखे सुञाणा कोन थो, पर मूंखे लॻे थो तूं मुंहिंजो शागिर्दु आहे। मुंहिंजो हा साईं, असां तव्हांजे शागिर्द आहियूं, तव्हांजी जेकी आखिड़ा असांजी आङुरियुनि ते पेंसिलूं लॻी आहिनि उहे बि मूंखे यादि। पर उन शख़्स जी जेका वरी बि अदब या पढ़ाइण वारो जेको सिस्टम रहे उहो तमामु घणो हुयो। 4 क्लास में असां जॾहिं आयासीं त असांजो वरी टीचर गुलाम कादिर मंगी ऐं अब्दुल कादिर मंगी, उहे असांजे पाड़े में आहे, ज़ाहिद सिंधूअ जो चाचो। अच्छा। हा, उहो बि तमामु हाणे अलाए हयाती ॾे जीअरो आहे। उहो वरी थोरो एक्टिव हो उन कम में, अदबी कम में। ख़ासि करे 4 क्लास में असांजो जेको हेडमास्टर हो उन जो बि ख़्यालु हो त उहो इंस्पेक्टर अचिणो आहे। हुनजे इंस्पेक्टर जो मूंखे नालो नथो अचे, शिकारपुर जो ई हो। हिकिड़ो त नज़ीर मुग़ल हो, ॿियो बि हो, पर हुनजो नालो मूंखे नथो अचे। पोइ हुन वरी पोइ इहो 4 क्लास में हिकिड़ो मंज़ूम ड्रामो हो, उहो हुन चयो त असां तयारु कयूं था। हुन में मूंखे कयूं बादशाह कयूं ऐं हिकिड़ो ॿियो दोस्त हो मुख़्तार मुग़ल छोकिरो आयो। अच्छा, मंज़ूम ड्रामो उहो उन में मूंखे बादशाह कयूं, हुनखे वज़ीर कयूं, ॿिए खे फ़क़ीर कयूं। पोइ साईं हुन में हिकिड़ो फ़क़ीर आहे जेको महल जे अचे थो, ख़ुदाया अजल तुंहिंजी तारीफ़ आहे, अहिड़े क़िस्म जो को सॼो नज़्म आहे। उहो चवंदो त ख़ुदाया अजल तुंहिंजी तारीफ़ आहे।
पोइ जॾहिं ॻाईंदो अचे थो महल जे ॿाहिरां त बादशाह जी का निंड फिटे थी, बादशाह जी इहो गोड़ गमसान कंहिंजो लॻो फिटी निंड आराम सारो लॻो। वरी मां बादशाह हुउसि रड़ी पियो थियां हुते वज़ीर वरी हुनखे फ़क़ीर खे दरख़्वास्त ॾिनो बादशाह जी निंड फिटाई आहे शहर में आहे सॼो। हाणे सॼो शहर मूंखे यादि कान्हे पंहिंजो हिकिड़ो ॿ शहर मूंखे यादि। पोइ उन में काका जी महल मां बादशाह जे लाइ जेको ड्रेस आंदी हुअमि ॾांद जी झुल जेका थींदी अथसि मुंहिंजे मथां विधी हुओ मां बादशाह खे वेठो क्लास ॾाढो मज़ो आयो ॾाढो मज़ो आयो। उहो मंज़ूम ड्रामो असां क्लास 4 में कयोसीं सिंधी क्लास 4 में। उहो ख़बर मंज़ूम ड्रामो कंहिंजो लिखियलु हुओ? उहो निसाब में आहे निसाब में ई हुयो? अच्छा निसाब में आहे। मां सम्झां थो उन वक़्त में तव्हां हाणे त अहिड़ी काई शइ कोन्हे का असांजे निसाब में तमामु सुठी शयूं मिसाल छपी पियूं आहिनि पवंदे जे हिसाब सां उहो त हिकिड़ी छोकिरो आहे जेको हुनखे बंगाणी खे हथु थो लाहे जेका काकूस मेड़ थी अचे त उन ते माउ थी चए पुटु छपी पवंदे हथु न लाहे हिनखे त उन ते इहो सबक़ु हो। पोइ छोकिरो त चए त मां इहे पाणी हिते जा पीअनि था मानी हिते जी खाइनि था हथु धोई न खाईंदा हूंदा पाणी सभु कुझु धो न कंदा हूंदा सुभाणे जेकॾहिं हिनखे हथु लाहे त मां कीअं छपी पवंदुसि इहे त इंसान आहिनि। अहिड़े क़िस्म जो सबक़ु हूंदो त जेकी जमादार या बंगी आहे उहे बि इंसान आहिनि तव्हां हुनखे नफ़रत वारो जेको चकर हो उन जे ख़िलाफ़ु सबक़ में चौथीं क्लास में वरी असांजो जेको हेडमास्टर हूंदो हुओ स्कूल जो प्राइमरी स्कूल जो हेडमास्टर गुलाम मुस्तफ़ा सुबुह गुलाम मुस्तफ़ा शेख अब्दुरहमान शेख जो कज़िन हो जेको आहे साईं मक़बूल शेख इम्तियाज़ शेख आहिनि हिननि जो वज़ीर हूंदो साईं ॾाढो सख़्तु हूंदो एॾो सख़्तु हूंदो सुबुह सां मरो मलाद जनत नसीब करे आख़िर में ॾाढो प्यारु कंदो। शुरू में जॾहिं असां क्लास में हुनजा स्कूल में जॾहिं शागिर्द हूंदा हुआसीं त हुनजो हूंदो पाड़े जी भित साईं पाड़े जो हुकुम ई हूंदो त पुटु तोखे सुबुह सां ॾही वठी अचणी असांजे लाइ ॾही वठी अचे त साईं ॾही बि वठी अचां वरी जेकॾहिं घर जो कमु हुजे नंढो मां हूंदो हुउसि घर जे कम जे लाइ जेकॾहिं चांहि वठणु वञा मूंखे स्कूल में क्लास में जॾहिं त मार बि मूंखे ॾींदो पोइ चयो हाणे ॾही बि तव्हांजे घर जी वठी अचां तव्हांजे घर जो कमु बि कयां भला मां पंहिंजे घर जो बि कमु कयां वरी मार बि एॾी था ॾियो पर साईं कुटे असले जहिड़ो घोड़े वांगुरु कुटंदो भला वक़्तु ॾाढो सुठो आख़िरी ॾींहंनि में जॾहिं वरी मूंखे नौकिरी मिली त ॾाढो ख़ुशि थींदो चवंदो त मुंहिंजा शागिर्द जेके आहिनि वॾनि वॾनि नौकिरियुनि ते पहुता आहिनि मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। इहे साॻी नमूने जो अहसासु जेको असांखे वरी हिन में इंग्लिश स्कूल में आया। अच्छा चौथें खां पोइ सिंधी खां पोइ चौथें खां पोइ पहिरीं अंग्रेजी में आया। पहिरीं अंग्रेजी में असांजा जेके टीचर्स रहिया उहो मूंखे यादि नथो अचे पर पोइ साईं हिकिड़ो परसोत्तम दास साईं न ख़ासि तौर ते पहिरियनि में हिकिड़ो हिंदू हूंदो हो जेको हिंदुस्तान लॾे वियो उहो हुयो ऐं ॿियो पोइ वरी पहिरीं ॿिए टे वारा अंग्रेजी वारा जेके उस्ताद आहिनि मूंखे एतिरा यादि नथा अचनि। साईं अलवी साहब हो मक़बूल अहमद अलवी उन जे करे यादि आहे त उहो कॾहिं उहो लॾी खणी बीहंदो ॾाकण लाइ जेके ठप कंदा काठी जी ॾाकण हुई न स्कूल जी मुंबज़ वारो स्कूल काठी जी ॾाकण सां ठप करे हलंदा हुआसीं साईं अचानक टंबो पवंदो साईं जो टका करे मुंहं में धकु हणंदो उहो मूंखे साईं मक़बूल अहमद टे क्लास में असांजो साईं सुमरो साहिबु हूंदो हिनजो सदर जो मूंखे नालो यादि नथो अचे पर इन ज़माने में असांजा जेके टीचर्स रहिया हेडमास्टर असांजो जेको क्लास 3 जे ज़माने में टे क्लास हे असांजो जेको उहो आहे न फुगन वारो स्कूल इन में 3 क्लास हूंदा हुआ पहिरियों अंग्रेजी ॿियो अंग्रेजी टियों अंग्रेजी इन जो टोटल वरी 3 NXC हूंदियूं NXC 1 NXC 2 NXC 3 उन्हनि जो वरी हिकिड़ो हेडमास्टर हूंदो उन ज़माने में हेडमास्टर हूंदो साईं अब्दुल सत्तार मेमण नंढे कद जो हूंदो अबा उहो बसि कुर्ते ते चढ़ी छोकिरे खे ठगा चपाट कढंदो अहिड़ी ज़बरदस्ती साईं चपाट हणंदो त उनजी हिकिड़ो त ॿार जेके आहिनि ड्रिजनि न असां वरी खिलंदा हुआसीं त साईं जो कदु नंढो आहे चपाट कीअं ईअं करे थो हाणे पोइ छोकिरा दवाए बि वेंदा हुआसीं ॾे करे वेंदा हुआ साईं खे थोरो तंग कंदा हुआ पर हुयो एॾो नेक नवाज़ी एॾो सुठो माण्हू हूंदो हुओ साईं हुन इहो बि कमु करे छॾियो चोपड़ियूं ठाराए असांखे ॾिनई त जेके 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो हुनखे 10 मार्क मां वधीक ॾींदो हर सब्जेक्ट में वधीक 10 मार्क ॾींदो असां वरी पूरी सयूं करे छॾींदा हुआसीं हुन ते चौपड़ीअ ते बहरहाल उहो उन जी बि असांजी ज़िंदगी में वॾो क्रेडिट आहे जो हुन पंहिंजे डिसिप्लिन सेखारियो नमाज़ जे तरफ़ मस्जिद जे तरफ़ वज़ूअ जे तरफ़ या स्कूल में अचण जे अदब जे तरफ़ किताबनि खे संभालण जे तरफ़ हुन असांखे इहो हिकिड़ो डिसिप्लिन सेखारियो। उन खां पोइ वरी जेको हेडमास्टर आहे उन जो मां हेडमास्टर जे हवाले सां ज़िक्र कयां साईं मेमण साईं अनवर इक़बाल मूंखे नालो यादि नथो अचे हिन महिल अची वेंदो यादि पर उहो बि ॾाढो सुठो रहे उहो एसि ताईं जो सम्झो मूंखे जॾहिं टीवीअ ते नौकिरी मिली मां यकीन कयो मुंहिंजे घर आयो मूंखे एॾी मुबारक ॾिनई त मूंखे
ॾाढी ख़ुशी थी आहे, तूं सुभाणे हल। हुनजो पुटु मूंसां अनवर नालो हूंदो, अनवर मेमण। अनवर जेको छुले जहिड़ो हूंदो न, छुलो न हिकिड़ो त अनवर मेमण, हिन में उहो न, उहो ही साईं ताज मोहम्मद मेमण। ताज हा साईं ताज मोहम्मद मेमण। उहे पोइ मूंखे चई तव्हां अचो मुंहिंजे घर, तव्हां मूंसां गॾिजी मानी खाओ, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। पोइ पंहिंजे दोस्तनि खे सॾाई चई मुंहिंजो स्टूडेंट रहियो आहे। त साईं जी वरी इहो कमाल इहो हूंदो त हुनजी मूंखे छूट हूंदी। कमी तरानो हलंदो हो साईं वटि, हिन में ऑफिस में रखंदा हुआ हुनजी हारमोनी। पोइ मूंखे चवंदो पुटु तूं पंहिंजी प्रैक्टिस करें, कुझु बि करें, तूं मुंहिंजो ख़्यालु न कंदो कर, तूं जॾहिं बि अचे न पटियाले खे चवंदो तूं हारमोनी कढी ॾींदो, तूं पंहिंजी प्रैक्टिस करें। उहो मतिलबु ॾाढो प्यारु कंदो। साईं अब्दुल सत्तार बि कंदो, पर हीउ साईं ताज मोहम्मद ॾाढो प्यारु कंदो। पोइ वरी अहिड़े नमूने सां असां जॾहिं क्लास 4 में आयासीं त वरी हेॾे NXT 2 हाणे उहो कब्ज़ो थी वई आहे, जाइ स्कूल न रहियो आहे उहो। उन में पोइ असांजा जेके टीचर मूंखे यादि थो अचे, साईं पंहिंजो अब्दुल वाहिद दबड़ो, ऐं साईं पंहिंजो नसीरुद्दीन मुग़ल, ऐं साईं अब्दुल वाजिद गाज़ी, ऐं ॿियो हिकिड़ो साईं ग़ुलाम हुसैन हूंदो शाह कानपुर जो, साईं हिकिड़ो अब्दुल चाचड़ हूंदो, उहो ड्राइंग टीचर हूंदो। इहे बि तमामु असांजा सुठा। इन में असांजो हिकिड़ो दादू खां हिकिड़ो टीचर आहे गोपाल दास चावला। पोइ असांखे इन्हनि सभिनी पंहिंजो डिबेटिंग, ड्रामा, म्यूज़िक इन ज़माने में असां क़ौमी तराने जे सिलसिले में असांखे मूंखे सिलेक्ट कयो। मुंहिंजो पहिरीं भाउ हो, पोइ उन खां पोइ मूंखे सिलेक्ट कयो। असांजी टीम ठाहे पंहिंजो क़ौमी तरानो चवंदा हुआसीं। पोइ जॾहिं असां वरी पोइ हिन में आयासीं NXT 3 में आयासीं, यानी हाणे जेका मेन बिल्डिंग आहे, हाणे त टिनी जा हेडमास्टर अलॻि आहिनि। बिल्कुलु। हेॾी वरी जॾहिं आयासीं त हाणे त NXT आहे ई कोन, हाणे त स्कूल आहिनि। हा स्कूल आहिनि, हाई स्कूल 1 ऐं हाई स्कूल 2 हाणे। हा हा। हुन में जॾहिं असां हिन में NXT 3 मेन बिल्डिंग में आयासीं त उन महिल हिकिड़ो त हुते जा जेके टीचर्स मिलिया, हुन में असांजी तमामु प्यारे में प्यारो जेको असांखे मुंहिंजे मथां मुशफ़िक़ हो साईं शाम मंदी। उहो ॾाढो सुठो माण्हू, उहो ॻाईंदो बि हो, ऐं उहो वरी जॾहिं ड्रामा थिया त पोइट बि हुयो, तमामु सुठो शाइर बि हो। अच्छा उहो डांस ॾाढी सुठी कंदो। अच्छा डांसर बि तमामु सुठी डांस कंदो हो। जॾहिं हुन ते बोर्ड ते लिखंदो हो त उहो बि जहिड़ो एक्शन सां ईअं करे एक्शन सां लिखंदो, ईअं स्टाइल सां लिखंदो। वाह। मैथ जो असांजो टीचर हो। ॿियो असांजो इंग्लिश में हो असांजो ज़ाकिर हुसैन, ॿियो ज़ुबैरी साहिबु हो। ऐं इन ज़माने में असांजी उहो जेको परशोत्तम दास हो, साईं हा परशोत्तम दास, उहो असांजी टीचर, उहो बि ईअं ई डांस मास्टर वांगुरु हूंदो। डांस कंदा, ॾाढी सुठी डांस कंदा। साईं वाजिद गाज़ी सुठी डांस कंदो। इहे जॾहिं स्टेज ड्रामा थींदा हुआ, पोइ असां सां गॾु पढ़ंदो साईं बख़्श विझड़ो थी वियो पोइ त। अच्छा। हुन वीचारे जे पोइ आख़िरी ॾींहंनि में ॾाढो लॻो हिते सखर में, हुनखे मारे विया, सामान वामान खणी वियसि। उहो शुरूअ में असां त 9th ताईं गॾु पढ़ियो। पोइ साईं ज्ञानचंद हूंदो, उन हुनजा किताब विताब फिटी कया त बेड़ा खतरो ई थींदे, तूं पढ़ंदे कोन्हसि। उहो पेर चंपल मां कढी निकिरे हलंदो हो, ऐं पोइ बीची खोले हलंदो, रओ मथे ते रखंदो, हर को वटि पंहिंजो स्कूल भाभी भाभी करे छॾींदा, पढ़ी न सघी। उहो पढ़ी न सघियो, उहो वाक़ई खतरो थी वियो। पोइ हाणे आख़िरकार इन जो वरी कोई मामिलो थी वियो, ॾाढो लॻो पियो। इंडियन ज़माने में जेके असांजा वरी टीचर्स रहिया, उहे असांजा ॾाढा फ्रेंडली हुआ। अच्छा उहे वॾियूं क्लासूं हुयूं, असां बि थोरा वॾा थी वियासीं त म्यूज़िक प्रोग्राम्स, ड्रामा या इहे तक़रीरूं, इहे इन में असांखे एक्स्ट्रा जेको कमु हूंदो उहो तमामु घणो हूंदो। ॿियो असांजो अब्दुल गफ़ूर भट्टी हूंदो, उहो वरी लाइब्रेरी जो इंचार्ज हूंदो। उन कोई किताबनि खे हथु न लाए सघंदो। असांखे वरी इहा हूंदी, थोरी लय हूंदी, बदली ख़ानदान जा आहिनि, हीअ पढ़ियल लिखियल आहिनि, हीअ भले किताब खणी वञनि पढ़ी अचनि। पोइ ईअं सम्झो त अलाह साईं मूंखे माफ़ करे, ख़ासि रियात जेसिताईं रियात जो अलाह साईं मूंखे माफ़ करे। मां इहो ॿुधायांव त हिकिड़ो हुनजो मुराविया जो हिकिड़ो अंग्रेजी जो किताब मुंहिंजे स्कूल जो अञा मूं वटि आहे, जेको मूं मोटाए न ॾिनो हुननि खे स्कूल वारनि। वरी असां जॾहिं कॉलेज में आयासीं त कॉलेज में असांखे ॾाढा सुठा टीचर्स मिलिया। साईं नज़ीर अहमद मुग़ल, सिद्दीकी, साईं नज़ीर अहमद सिद्दीकी, हा तमामु डिसेंट माण्हू। असांजो ग़ुलाम मोहम्मद बज़री हो। ऐं हिरीअ में वरी हिकिड़ी एडिशन कंदो हलां त असांजा जेके अज़ीज़ रहिया सभु टीचर्स रहिया, एजुकेशन में रहिया। असांजे ॾाॾो बि एजुकेशन में रहियो, असांजे चाचो लुत्फ़ुल्लाह बि एजुकेशन में, अहसान अहमद बज़री, ग़ुलाम मोहम्मद बज़री, साईं रज़ा अहमद बख़्श, सभु हिन में एजुकेशन में रहिया। उनजे करे कॉलेज में बि असांजी उहा ई इज़त हूंदी त हीअ पढ़ियल लिखियल फैमिली जा माण्हू आहिनि। ऐं इहो ई फ़ाइदो थियो असांजो जॾहिं मां MA में ॾिठो त MA मास्टर में असांजो सेंटर लॻो शिकारपुर में। तॾहिं मूंखे मूं ॾिठो त काफ़ी पई हले त मूं साईं बि चयो ग़ुलाम मोहम्मद साईं हाणे मां हीअ काफ़ी पई हले, मां इम्तिहान न ॾेई सघंदुमि, तव्हां कुझु कयो मुंहिंजे लाइ बंदोबस्तु या कारीदार में विहारियो आहे, कुझु कयो, मां हीअ नथो बर्दाश्त करे सघां। मूंखे यादि आहे आफ्ताब साहिबु हूंदो प्रिंसिपल, उन मूंखे पंहिंजे कमरे में विहारियो। मां उते वेही पंहिंजे हुनजे कमरे में मां पोइ पंहिंजा पेपर्स ॾिना।
कॉलेज में भी असांजो जेको सिस्टम हो उते कॉलेज में असां ड्रामा न करे सघियासीं असां उते यानी ॿिया कंदा हुआ नदीम काज़ी हो ड्रामा में कमु कंदो हो बशीर अच्छा कहाणीकार नदीम हा काज़ी हाँ कहाणीकार ड्रामा में माना एक्टर हा हा ज़बरदस्त ॻाइण जो शौक़ु हूंदो इहा मुंहिंजे लाइ नई शइ आहे जो हुनखे ॾाढो फिल्मनि जो शौक़ु हूंदो आख़िर में त हुन फिल्म बि बंदि कया हुआ कमर्शियल उते ॾाढो वॾो हिकिड़ो दुकान खोलियो दुकान हुयो खोलियो। ज़बरदस्त दुकान हा। मां त सम्झां शिकारपुर में अहिड़ो वरी ॿियो न खोलियो न न हुनजी ॾाढी सुठी कलेक्शन हुई तमामु पढ़ियल लिखियल तो तमामु हारमोनी वॼाईंदो ॻाईंदो ऐं पंहिंजो ड्रामनि में कमु कंदो ॿियो असां सां गॾु जेको पढ़ंदो हो बशीर मेमण उहो ड्रामनि में कॉलेज में आयो बशीर मेमण उहो हाणे शायदि जज रहियो आहे कंहिं ज़माने में जज बि रहियो आहे सही बशीर मेमण मुंहिंजो क्लासमेट रहियो आहे हाणे काफ़ी अर्सो थियो मूंसां न मिलियो आहे त उहो शायदि स्टेशन जज हुजे हिन महिल या रिटायर थियण वारो हुजे ॿिया असांजा जेके शिकारपुर जा खोड़ मेमण हुआ यूनिवर्सिटी में हिन में कॉलेज में रहिया कॉलेज में पढ़ियासीं कॉलेज में ख़ासि तौर ते जेके ड्रामा थींदा हुआ उहे असांजी बदवी वारा कराईंदा हुआ रसगुल्ला बदवी जहिड़ो हूंदो हुन जा लिखियल ड्रामा हूंदा हुआ त अहिड़े नमूने उहे या हेॾे सिनेमा हुई जेका पोइ बख्शा सिनेमा थी हिते बि ड्रामा थींदा हुआ इन सिलसिले में असांजो जेका असांजी सिलेक्शन थींदी उहा वरी ॻाइण में थींदी दादा मीरा बख़्श बि ॻाइण में हूंदो मां बि ॻाइण में हूंदो हुउसि साईं अमन साईं ग़ुलाम अहमद ख़ुदि सुठो ॻाईंदो हो अच्छा दोस्त ते ई दर आयो थियो मिलण जो सायो हेॾे सुठे नमूने ॻाईंदो साईं ग़ुलाम अहमद तमामु सुठो ॻाईंदो ॿियो असांजा जेके ही ॿिया टीचर्स हुआ इहे बि उन्हनि में ड्रामनि में कॉलेज जे ड्रामनि में अची कमु कंदा हुआ